वेलकम टू सालियापन इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण सते चैप्टर की 5 मिसाल कयूं था, मतलब 7 ॾाई 5 मिसाल छा आहे त जुपिटर सियारे जो मायो 1 ॾाई 9 इंटू 10⁻27 किलोग्राम ऐं सिज जो मायो 2 ज़रबिया इंटू 10⁻2 इंटू 10⁻30 किलोग्राम आहे। जेकॾहिं ॿिन्ही जे विच वारो मुफ़ासिलो 7.8 इंटू 10⁻11 मीटर हुजे त सिज जो जुपिटर ते कशिश शकल वारो ज़ोर मालूम करियो। ठीक है, मतलब कशिश शकल वारो जेको ज़ोर आहे हू पाण खे मालूम करिणो आहे ऐं ॿिन्ही जे विच में मुफ़ासिलो भी मिलियल आहे ऐं ॿिन्ही जो मायो भी मिलियल आहे। सफ़ा सवलो आहे। डेटा में छा छा पाण खे मिलियल? डेटा में पाण खे जुपिटर जो मास एम जुपिटर, जे फॉर जुपिटर, हिन जो मास मिलियल आहे घणो आहे 1.9 इंटू 10⁻27 kg ऐं सन जो एम एस मतलब सन जो मास घणो आहे 2 इंटू 10⁻30 kg 30 kg। ठीक आहे, हुन जे विच में जेको डिस्टेंस आहे हू घणो मतलब बार हुआ 7 ॾाई 8 इंटू 10⁻11 मीटर। पाण खे छा करिणो? कशिश शकल वारी फोर्स मालूम करनी है, मतलब ग्रेविटेशनल फोर्स पाण खे मालूम करनी। ऐं हिते हिकु ॿियो कांस्टेंट आहे जेके पाण कैपिटल जी चवंदा, ग्रेविटेशनल कांस्टेंट भी इनके चवंदा। इनकी वैल्यू घणी आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वायर पर kg स्क्वायर। ही सजी पाण खे डेटा मिलियल आहे। ठीक है, हाणे पाण एक डायग्राम ड्रा कंदासीं त ही बाबा सन आहे, जेकॾहिं ही सन आहे, हिन जो एम एस ही मतलब इनके शो करण लाइ एम एस ही जेको ही सन आहे ऐं ही जुपिटर आहे, मतलब कुछ नंढो आहे उनखां एम जे। ठीक है, हाणे फोर्स जेकी आहे हू हिक ॿिए ते फोर्स हणंदा ॿई। ऐं याद रखो हिक जेतरी फोर्स हूंदी। ठीक है, जेकॾहिं अलग अलग फोर्स हुजे हा त अलग फार्मूलो हुजे हा या डिफ्रेंशिएट कयूं हा। ही ॿई हिक ॿिए ते फोर्स हणनि था, हिक जेतरी हणनि था ऐं ॿिन्ही जी डायरेक्शन ही हेॾे हणे थो ही हेॾे हणे थो, हिन करे ही हर शइ ही जेकी समझ सिज ऐं जुपिटर पंहिंजी पंहिंजी जाइ ते क़ाइम आहिनि। ठीक आहे, जेकॾहिं घटि वधि हुजे हा त पोइ मतलब गड़बड़ थी वञे हा, हिक ॿिए खे छिके वठणा पाण ॾे। ऐं जेको आर आहे मतलब डिस्टेंस हू भी हिननि जे सेंटरनि खां वठी आहे, ॿिन्ही जे सेंटरनि खां वठी आर आहे। ही न आहे भई हितां खां वठी हेसि ताईं आहे, ॿिन्ही जे सेंटरनि खां वठी जेको डिस्टेंस आहे हू आर आहे पाण वटि। ठीक आहे, ही आर, ही डायग्राम थी वियो। ठीक आहे, हाणे पाण ही एफ मालूम करनी आहे। ही पाण खे शयूं मिलियल आहिनि, आर भी मिलियल आहे, मास भी मिलियल आहे, पाण खे एफ मालूम करनो आहे, मतलब ही हिक ॿिए ते फोर्स केतिरी था हणनि। सफ़ा सवलो आहे। फार्मूलो आहे त जी कैपिटल M1 M2 पाण अक्सर फार्मूला में लिखंदा आहियूं, बाक़ी हिते M1 जी जाइ ते ही, M2 जी जाइ ते ही, एम जे ऐं एम एस सन वारो, जिन ॿिन्ही जे विच में जेको डिस्टेंस आहे हुन जो स्क्वायर। सही आहे, हाणे पाण हिन जी वैल्यू लिखंदासीं। जी जी वैल्यू छा आहे 6.67 इंटू 10⁻11 वरी एम जे जी वैल्यू छा आहे 1.9 इंटू 10⁻27। ठीक आहे, ऐं सन जो मास घणो आहे 2 इंटू 10⁻30 kg में आहिनि सॼा।
ही भी केजी में, ही भी केजी, हिन जो यूनिट हेॾे लिखियल आहिनि, ख़ाली पाण हेॾे जेकी वैल्यू आहिनि यूनिट न लिखिया आहिनि, ख़ाली वैल्यू लिखियूं आहिनि जीअं कैलकुलेशन में सवलाई ताईं शॉर्ट थिए। हुन खां पोइ आर छा आहे 7.8 इंटू 10⁻11, ठीकु आहे, हिन जो स्क्वायर। हाणे हिन सभिनी खे मल्टीप्लाई कंदासीं, 6.67 खे मल्टीप्लाई कंदासीं 1.9 खे ऐं 2 खे, मतिलबु ही जेका ट्रेन हिकु हिननि खे पाण अंगनि खे, ही जेका अंग आहिनि हिननि खे पाण में ज़रब करे वठंदासीं, त जवाबु छा ईंदो 5.2.346, ठीकु आहे। ऐं बाक़ी 10 जे मथां जेकी पावर आहिनि हू पाण उहे लिखंदासीं। ही -11 जेकी माइनस में, हू माइनस में लिखंदासीं, जेकी प्लस में, हू प्लस में। ही +27 ऐं ही +30 ऐं 7.8 इंटू 10⁻11 जो स्क्वायर घणो थींदो, हिन जो स्क्वायर थींदो 60.84 इंटू 10⁻22, ठीकु आहे। हाणे पाण छा कंदासीं त 25.346 खे वंड कंदासीं 60/8 सां, 8 सां, त जवाबु छा ईंदो पाण वटि, जवाबु ईंदो 0.4166 इंटू 10⁻। हाणे ही सॼा उहे ई लिखंदासीं, पहिरियों हिननि खे छॾाए वठूं हुतां, भई हिन जो फाइनल जवाबु छा थो थिए। हाणे 30 ऐं 27 घणा थींदा आहिनि, 30 ऐं 27 थींदा 57, 57 मां 11 वञनि त बाक़ी बचिया 26 ऐं 46 बकाया, 46 बचिया। ऐं ही जेको मथे हलिया वेंदा जॾहिं त ही माइनस में थी वेंदा, -22, ठीकु आहे। हाणे जवाबु छा आयो, जवाबु आयो पंहिंजो 0.4166 इंटू 10⁻। हाणे 46 मां 22 वञनि त बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 24, ही पंहिंजो जवाबु। हाणे जेकॾहिं पाण मतिलबु हिन खे चऊं त हिकु अंग पूरो हुजे, मतिलबु ॾाई में न हुजे, त पाण छा कंदासीं, हिन ॾाई खे हिते शिफ्ट करे छॾंदासीं, हिते शिफ्ट कंदासीं त हिन जी पावर हिकु घटि थी वेंदी, त पाण वटि फाइनल जवाबु थींदो 4.166 इंटू 10⁻23, ही पंहिंजो जवाबु आहे, फाइनल पंहिंजो जवाबु। बाक़ी हिन जो यूनिट छा थींदो, फोर्स आहे त यूनिट हिन जो न्यूटन थींदो, न्यूटन हिन जो यूनिट, ठीकु आहे। सफ़ा सवलो, को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। हिन खां पहिरियों बि असांजो खोड़ वीडियो, टियों पूरो चैप्टर मिसालनि समेत, चौथों चैप्टर मिसालनि समेत, एक्सरसाइज 5, 6 ऐं 7 हले पियो। इंशाल्लाह रमज़ान खां पहिरियों असां तक़रीबन घणा ई चैप्टर अपलोड करे छॾंदासीं, ठीकु आहे। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।